जल इनकार क्यों थे इबलीसा दौड़ो झले मानन खे त चौथा पढ़ो कलमा ही जवान जादूगर जो करे थो बसेरा अबू जहल जे हक में न हुई हिदायत नसीबा सारा सचो जो गोली जुगाए ते साहिब के सब खां सारा आलिम अलीम अंधड़ी मौलो मुल्क खुदा अर्द वसमाए ताकतियों चमकन जो जाए देई म्यादात्यों तुम क्यों सरवर के बसदरा हुकुम कयाई तंहिंखे मथे अर्द समा किताब दुरुतुना सईन में लिखन गालिया हबीब बिन मालिक हो ज़ालिमन मजारा हाकिम हो शाम जो हथ में हुकूमत अबू जहल जो तैसां हो पर पुठ याराना ऐ काफिर म्या ओ कुल कठा थिया ऐ सड़िया कन्न सलाकन सलाना ओ काफिर में सब कथा ध्यारा मोहम्मद पुट अब्दुल्ला जोला थो करे बुतन जी अगिला दीन सदाए पंहिंजो निर्मल नबुवता माण्हू खारे मुल्क जाए पढ़ाए थो बि कलमाए पाण घुरायूं इब्न मालिक खे जो वॾो ज़ालिमा हुकुम हलाए हाशिमियन ते कंहिं पर सामराए हली हिकदम आया काफिर कुफारा पुलखी मुकों खत तेंदे अबू जहल ते वेरा सो हली हिकदम आयो काफिर कुफारा अची लथो मके मुबारक जे
शहर खां ॿारहं वठी लश्कर पाण सां 12,000 आए अबू जहल इस्तकबाल ले आयो उन वेरा कुरैशी कुल कठा थिया जेका वॾा वॾेरा मिड़ई मुनकर आया मूज़ी मुर्दारा दावत कयाऊं तंहिंजी ॾाढी दस्तूर ओ पो चयो म्या ए अबू जहल खेला तंहिं इब्न मालिका अबू जहल खेला इब्न मालिका अहमद अमीना तो सवाल जवाब तैसे करूं बयाना पो मुकाऊं पंहिंजा माण्हू चई हिन तरह त अचे त आण जो न त ज़बर ज़ोर किजा से हली हिकदम आया हुजरे खां ॿाहिरां वठी सॾ क्यों सरदार नबी करीम खे वॾे आवाज़ा सुणी सॾ तंहिंजा उठियो हज़रत अहमद शाह हज़रत बीबी खदीजतुल कुबरा थी रोए रत फुड़ाए करे अर्ज अल्लाह खे बारी कर बचा बना में रख पीरीअ खे यकादिर करीमा हज़रत अबा बकर सिद्दीक जा उतनैण महन नारा लुणक लाल अखियन मां गाढ़े थो बगोड़ा फरमायो फज़ुल सां मुझे मिठे मोहम्मदा वरन किजो वार जो को खतरो ख्याला ई चई अरबी उठियो बधी दिल बर दस्तारा बखमल वेस मलूक लाए आंदो सिद्दीका बहरान मुबारक पट जो जुबो जन सारा करे लठ मुबारक हथ अग में हलियो अहमद शाह हली आया मजलिस में मोहिब मोचारा पसंदे पाक रसूल खे उथी सब बुठा ताज़ीम व तकरीम कयाऊं तंहिंजी जेके हुआ कबीला कुर्सी दिनाऊं सोन जी जोहर झलकारा नूरी तजल्ली नूर जी जानिब जमाला ऐ शमा म्या जो सूरज के बशरमा सोना करेला
सूरज खे शर्माया सूरज खे शर्मा त इस्मत ॾिसी हो तजी काफ़िर कुल कंबिया कंहिंखे मजाल न थिए जो कुछ खणे मुंहा घणी देर खां पोइ चयो इब्न मालिका त तूं असांजे बुतुनि जी करें थो बगिला दीन सदाए पंहिंजो निर्मल नबुवता अंत तालमू इन्नल अंबियाहु कुल्लहुम मौजज़ा था कन मुरसल मौजज़ा तॾहिं फरमायो फज़ुल सां मुझ मिठे मोहम्मदा फ़क़ाल अलैहिम इस्लाम माज़ा तुरीदून चओ अवी छा था काफ़िर चयो करीम खे अहिड़े तरीक़ा त सिजले लाल थिए मथ ऊंधाई अपारा उभरे चंड उभ में चोॾीअ जे बमिसला सो लहंदो अचे औलान सां अरबीअ जाम अवांजे बमथा पो चिरजी चंड जुदा थिए पूरे अध कना हिक अध साए पासे गिरेबान मुबारक मंजा ॿियो अध ॾाए पासे निकिरी थिए निर्वारा जो चिटी ॾे शाहिदी रहबर रसूला त आऊं मञा तोखे सचा मुस्तफा ओ बि पूरी म्या थिए मुंहिंजे अला मन जी मुरादा थिए मुंहिंजे मन जी अला मन जी मुरादा मुंहिंजे मन जी अला मन जी मुरादा सचा मुस्तफा तॾहिं अबू जहल उथियो थो कुॾे नचे नाज़ मंझा
ही कम हरगिज़ न थींदो हाशिमियुनि जे हथां पाण कंदासूं तंहिंसे जंगियूं जुदाला तॾहिं उथियो अहमद कारणी मुर्की मोहम्मदा तरफ़ को बि कुबैस जे जानिब ॾूं जबला पोइ सजदो करे साहिब खे घुरी घोट दुआए तॾहिं इलाही आवाज़ थियो अर्शन मजारा सकर लक शमश वल कमर आयो आवाज़ा त सिज चंड ताइब तुंहिंजा मुंहिंजा महबूबा पिरी जे पघर मां मूं जोड़ियो जहाना ऐं वञी ॾिसियो ख़लक खे मुरसल मोजज़ा तॾहिं शुक्र अल्हम्दुलिल्लाह चयो आलिम इमामा अञा सात गुज़री हिकिड़ी विच में वेर मकान रात में आए ओला अंधारी कारी थी लथो सिज उतार न तो संजोता तो सिजोता ताइब म्याए ओ नचंदो आयो कुडंदो करीबा लही भी डोल तुफ से माणक मुनीरा कयो इशारो अंगुर जो सचे सरदारा चिंड चिर जी जुदा थियो पूरे अद कना हिक अद साए पासे सिपरीअ जे गिरेबान मुबारक मजा कामिल कपड़न मां पई मुर्की मुनीरा जे चिटी दिनी शाहिदी रहबर रसूला वरी कमर गुम थियो ते वेरा आफताब उभरियो उभ में उन जाए मथा वरी कमर गुम थियो ते वेरा पहुंचयो इब्न मालिक खे ते सोहिणे सरदारा ताए धीअ तुंहिंजी मंडीअ टुंडीअ मरीज़ मोहताजा सा अॼु चङी चाक थी जंजल ई सूर विया इहा सुणंदे ॻाल्हि वो इब्न मालिक चंगा
में पैर चंगा कलमू पढ़ाई कोड माथियो मुसलमाना अबू जहल इनकार क्यों थे इबलीसा डोड़ो झले मानन खेत चौथा पढ़ो कलमा ही जवान जादूगर जो करे तो बसेरा अबू जहल जे हक में न हुई हिदायत नसीबा आए किताबन में एड़ी पचारा इब्न मालिक शाम संदे आयो पंहिंजे शहरा अची ॾिठाई धीअ पंहिंजी खे मंझ सुहिणी सूरता वो पुछाई ते कना मिड़ो ही मज़कूरा तई कहिड़ो इसरार थियो कर तूं बयाना त बाबा रात ॾिठम ख्वाब में हिकु नूरानी शख्सा सूरत जंहिंजी सोहिणी असन जमीला मूंखे पढ़ायम निंड में अशद जो बखरा जागी खणी जान ॾिसां त सलामत उज़वा मर्ज़ मुंह मोहताज जा लही सूर वया बेहतर थियो वैसा में सोइब न मालिका एड़ा मोजज़ा मोहम्मद मीर जा लखे लख थिया पांदी पर तो तव्हां खे मुंहिंजा महबूबा अर्ज़ आरी सर जा आगा रब वगा जो सलवातूं सलाम हज़रत नबी करीम ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लम जी लखे किरोड़े बदमा